नादरन बाईपास लॻे सिंधी आबादियुनि में रहंदड़ मिस्कीन माण्हुनि जे घरनि मथां चढ़ायूं कंदड़ जावेद भट्टी, दिलदार मक्सी, मुज़फ़र मक्सी ऐं ॿियनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ मुतासिर वेस्ट प्रेस क्लब पहुची रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते सलीम, यासिर, वकार, नज़ीर, मोहम्मद अली ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त असांजे घरनि मथां जावेद भट्टी जंहिं मथां मुख़्तलिफ़ थाणनि ते लैंड ग्रैबिंग, चोरिंग, फुरियूं जूं केतिरियूं ई ATC, ABLC ऐं पुलिस मुक़ाबलनि जा केतिरा ई केस दाख़िल आहिनि, पर पुलिस हिन लैंड ग्रेबर जावेद भट्टी खे गिरफ़्तार करण बजाए मथां सरपरस्ती जो हथ रखी असांजा अझा ख़ाली कराए रही आहे। हुननि चयो त लैंड ग्रेबर जावेद भट्टी पंहिंजा हथियारबंद दिलदार मक्सी ऐं मुज़फ़र मक्सी खे साण करे असांजे घरनि मथां फायरिंग करे वधीक घरनि ते कब्ज़ो करणु चाहे थो। असां पाकिस्तान जी आला अदलिया, सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस, सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं IG सिंध समेत मुल्क जे हुक्मराननि खे अपील था करियूं त ख़ुदारा असांजे हिन लैंड ग्रेबर जावेद भट्टी ऐं संदसि हथियारबंदनि दिलदार मक्सी ऐं मुज़फ़र मक्सी जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।